साईं खां पोइ हाज़िर आहियूं। साईं पाण ॻाल्हायूं था मरहलेवार तरतीब सां, जीअं सिगा जी हिकिड़ी तारीख़ आहे उहा असां बयानु करे रहिया आहियूं तव्हांजे तवसुत सां। सिगा तव्हांजो बुनियादी महरक तव्हां जेको ॿुधायो त उहो हिकिड़ो सिंध में तालीमी जागरता फैलाइण आहे। वरी जेको फस्ट फेज़ आयो, छा सिगा जा घणा मेंबर डॉक्टर थी विया जो इन जो हीउ पासो साम्हूं घणो अची वियो, या सिंध में वाक़ई वॾे में वॾो मसइलो तव्हांखे तॾहिं इहो नज़र आयो? मेंबर डॉक्टर घणा मेंबर कोन थिया, ठीकु, उन्होंने टाइम कोन इहो ॿ टे मूं जहिड़ा कलंदर हुआ जेके डॉक्टर थिया, पर ॿिया दोस्त असांजा यूनिवर्सिटी जा कॉलेजनि जा असांजा मुख़्तलिफ़ क़िस्म जा दोस्त जेके मेंबर थिया। पर उन वक़्तु सिहत जो मसाइलो तमामु घणो हो, छाकाणि असां वटि जेके मेडिकल सेंटर्स जो को मरबूत निज़ाम मौजूदु कोन हो, ऐं असां वटि जेके बेसिक मेडिकल यूनिट्स जेके आहिनि उहे तंहिं ज़माने में बि हुआ, पर उहे डिस्पेंसरियुनि जे नाले सां सॼा वेंदा। पोइ असां तालीम जे सिलसिले में असां बाक़ाइदा हिकिड़ी तालीम कॉन्फ्रेंस कई। हाणे हुन जी तारीख़ मूंखे ज़हन तां विसरी वई। इन ई दौरान माना 72 ऐं 76 जो विच वारो फेज़ आहे। इन में असां उहा हैदराबाद में कईसीं, ऐं उन जी मुंहिंजे ख़्याल में त सैयद ग़ुलाम असवा शाह ओपनिंग कई, ऐं सिंध यूनिवर्सिटी ओल्ड कैंपस में कईसीं, हुनजे सेनेट हॉल में कईसीं। त उहा कॉन्फ्रेंस असांजी काफ़ी कामयाबु थी ऐं 2 ॾींहं हली। उन में असां जेके ठहराव पास कया या जेके रिथूं ठाहियूं उहे प्रिंट कराए उन्हनि खे अंग्रेज़ीअ में तर्जुमो करे गवर्नमेंट खे मोकिलियोसीं, फेडरल गवर्नमेंट खे मोकिलियोसीं, प्रोविंशियल गवर्नमेंट खे मोकिलियो, जंहिंमें प्राइमरी खां वठी वेंदे यूनिवर्सिटी ताईं असांजो रिकमेंडेशन्स बाक़ाइदे पम्फलेट। ठीकु, हा, त इहो असां पंहिंजो कमु शुरू कयो, छाकाणि असां ॾिठो त इहो पोइ उन खां पोइ असां इहो सोचियो त इहो काफ़ी न आहे, असांखे पंहिंजो हिकिड़ो मॉडल ठाहिणु खपे। ठीकु आहे। पोइ असां रोशन तारा स्कूल जो मॉडल तयारु कयो। सही। ऐं उन मुताबिक़ पहिरियों स्कूल 1 नवंबर 1980। ठीकु, उन वक़्तु न ठाहे सघिया छो त भुटे साहिबु सभु स्कूल तालीम नेशनलाइज़ करे छॾी हुई। नेशनलाइज़ कयूं, पर हीअ जंहिं दौर जी आउं ॻाल्हि कयां पियो त जॾहिं डी नेशनलाइज़ थिया, जेके ज़ियाउल हक़ कया, ऐं ज़ियाउल हक़ 80 में कानून कढियो त बाबा हाणे अंग्रेज़ी मीडियम स्कूल मुल्क में न हूंदो, अंग्रेज़ी मीडियम सिर्फ़ु गैरीज़न जा स्कूल जेके कंटोनमेंट छा स्कूल आहिनि उहे हलाए, माना हिकिड़ो क्लास रुगो पढ़े। हा, हिकिड़ो क्लास, बाक़ी ॿिया माण्हू रूलिंग क्लास पढ़े, बाक़ी न। ॿिया माण्हू सभु जेके से उर्दू मीडियम पढ़नि या सिंधी मीडियम पढ़नि, जेके मादरी ॿोलियूं या मादरी ॿोलियूं। सो असां सोचियो त हाणे इन्हनि हालतुनि में असीं प्राइवेट स्कूल त खोले सघूं था, सिंधी मीडियम खोले सघूं था, रोशन तारा सिंधी मीडियम स्कूल, पर असां उन में पहिरें क्लास खां वठी अंग्रेज़ी पढ़ाइणु शुरू कई त जीअं असीं पंहिंजे क्लास खे तयारु करियूं। पोइ उन ते एतिराज़ या कुझु थियो? सरकार नोटिस में न वरिती ॻाल्हि? न ॾिनो, माना तव्हां ख़ामोशी सां कमु कयो? कोई का बि उन ते असां हिकिड़ी प्रोपेगेंडा जी मूवमेंट खे क्रश करे छॾियो। ठीकु, असां ख़ामोशी सां कमु। उहे शुरू में 80 में घणा स्कूल तव्हां खोलिया ऐं किथे किथे? हा, पहिरीं आला में पहिरियों स्कूल खुलियो, ॿियो असांजो हैदराबाद में स्कूल खुलियो, ऐं उन खां पोइ असांजो स्कूल खुलियो कराची। तव्हां पोइ सरगर्मियुनि जो तव्हांजी ॻाल्हियुनि मां लॻे पियो त तव्हां मर्कज़ घटाए छॾियो, तव्हां हैदराबाद कराचीअ में बि असां गोलीमार में स्कूल खोलियो। सही, पोइ त वरी ॿिया बि स्कूल खुलिया, सचल ॻोठ में। हा, उहे बाद जो किसो। हा, पर शुरूआती तौरु गोलीमार में। त ईअं असां कराचीअ खे छॾियो। माना 76 खां पोइ तव्हां जेको आहे तालीम वारे पासे ॾे पंहिंजे असली जेको रूह ओॾां असांजो मेन जेको हिते स्ट्रेस रहियो सो NJV स्कूल खे रिवाइज़ करण में ऐं उनजे सिंधी मीडियम खे वधाइण लाइ वधीक सपोर्ट करण में। त उन में
मुंहिंजा पंहिंजा ॿार बि NJV पढ़िया हा हा ॿिनी मैट्रिक मुंहिंजा ॿ वॾा ॿार जेके पहिरियां उन्हनि मैट्रिक हुतां कई हिकिड़ो धीउ हिकिड़ो पुटु ॿई ॿिनी मैट्रिक NJV स्कूल मां ठीकु त अहिड़े नमूने सां असां इहो तव्हांजो फेज़ हलियो ठीकु हाणे वरी उतां कंटिन्यू था कयूं त 74 में जॾहिं तव्हांजो कन्वेंशन थियो ऐं उनमें ॿ शयूं साम्हूं अचनि थियूं त मेंबरशिप तव्हांजी केतिरी थियण लॻी माण्हू तव्हां ॾे अचणु लॻा या न ऐं तव्हां ते तनक़ीद शुरू थी या न थी आमतौर ते सिंधी समाज में कम जे पुठियां अञा ईअं त न असांजी मेंबरशिप बाक़ाइदे वधंदी रही ठीकु हिन करे जो कमु जेको असां कंदा रहियासीं उन में माण्हुनि खे अट्रैक्ट कयो ऐं उन्हनि खे कन्विंस कयो त बराबरि हिते वञणु खपे ऐं अचणु खपे ऐं असांजी इलेक्शन्स में बि थोरी वधीक सरगर्मी थियणु लॻी तव्हां सदर पाण पहिरियों भेरो करे थिया ऐं पहिरियां 8 साल सेक्रेटरी रहियुसि जनरल सेक्रेटरी अच्छा माना 72 खां 80 ताईं तव्हां माना जेको हुयो भुट्टे साहिब जो दौरु ऐं ज़िया जो शुरूआती दौरु मार्शला वारो ठीकु हाणे इन दौरान इहे 2 हुकूमतूं अचनि थियूं हिकिड़ी जमहूरी हुकूमत बि मार्शला हुकूमत पाण 80 ताईं शयुनि खे रखूं था फोक छा प्रेशर आया जमहूरी हुकूमत छा ॾिना ऐं गैर जमहूरी छा ॾिना जमहूरियत में प्रेशर आया जमहूरियत में प्रेशर इहे आहे त भई हीउ जेको ग्रुप ठहे पियो भोतारनि खे चैलेंज आहे इहो हिकिड़ो पैरेलल असांजे मुक़ाबले जो ग्रुप ठही सघे थो पियो सियासी तौरु छाकाणि जागरता पैदा करे पियो न जागरता जेका माना उहे सम्झी विया असुल सियासी कमु आहे असुल सियासी बिहाइंड द कर्टेन पर नालो कपिड़ो जेको आहे समाजी पातल अथसि समाजी मक़सदु आहे पर इहे केॾी महिल टर्न अप थी सघनि था माना इहो ख़ौफ़ पैदा थियो ख़ौफ़ पैदा थियो अच्छा जॾहिं आयो ज़ियाउल हक़ त बाक़ाइदे असांजे ख़िलाफ़ु मूवमेंट शुरू थी वई मुख़्तलिफ़ एजेंसीज़ अचणु लॻियूं ऑफिस में क्या कर रहे हैं क्यों कर रहे हैं तॾहिं सां PCHS में ऑफिस हूंदी ऐं हिन जमहूरी हुकूमत तव्हां ते कहिड़ी रुकावटूं विधियूं या कंहिं कुझु अहिड़ो थियो जंहिंमें तव्हां सम्झो तव्हां सां नेगोसिएशन थियो असां सां को बि न माना उन्हनि में अंदरां छिरक तव्हां महसूसु कयो त उन्हनि खे छिरक थी वियो आहे हिकिड़ो हा इहो शक जेको सो चवंदा हुआ जॾहिं असीं मिलंदा हुआसीं त तंहिंजे करे असांखे का बि उन वक़्त जे गवर्नमेंट का बि मदद कान कई ऐं एॾो मुमताज़ अली भुट्टो CMO सिंध जो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उन्हनि सां को इंटरेक्शन इन दौरान थी सिगा जी न का इंटरेक्शन कान थी सो असां पाण बि अवॉइड कंदा रहियासीं छाकाणि असांखे पाण खे ऑर्गेनाइज़ करणो सरकारी घणा मुलाज़िम बि हुआ हुन में हा सो ईअं ऐं हुननि सां बि मार्शल सां बि असां का बि लिख पढ़ कान कई पर हुननि पाण जेको ज़ाहिर आहे त हर कंहिं मूवमेंट ते हू ध्यानु रखंदा हुआ ऐं तव्हां बि मार्शला जे दौर में पहिरियों भेरो सदर थिया वरी 80 में चओ था हा आऊं थी वियुसि ऐं मूंखे पहिरियों दादू में हिकिड़ो जेको सो इंटेलिजेंस एजेंट मिलियो ऐं उन सां टाकरो थियो टाकरो थियो उन खां अॻु में बि थोरो थियो ऐं उहो ज़मानो भुट्टे साहिब जो उन्हनि एतिराज़ु कहिड़ो पियो उथारियो 78 में असां हिकिड़ो कमु कयो हो विसरी वियो तव्हांखे ॿुधाइणु उहो हो लतीफ़ ईयर मल्हायोसीं 78 ठीकु ऐं शाह लतीफ़ जे हवाले सां असां कॉन्फ्रेंस शुरू कई पहिरीं कॉन्फ्रेंस कराची में थी दाऊद तॾहिं इंजीनियरिंग कॉलेज हो उन में असां कई उन खां पोइ असां ट्रेन में काफ़िलो वठी वियासीं लतीफ़ी काफ़िलो जंहिंजो पहिरियों पड़ाव थियो मुल्तान में ठीकु ऐं मुल्ताननि ॾाढी असांजी ख़िदमत कई ऐं उते जेको सो असां पंहिंजो सेमिनार कयो पाकिस्तान सेंटर मुल्तान जे मदद सां हाणे उते जो सुबुह जो सवेर मां ट्रेन में सफ़र पे कयो सुबुह जो सवेर उते हेठि स्टेशन ते मौत धोअण वियुसि त हिकिड़ो हमराह अची त चई त तव्हां केॾांहुं पिया वञो छा पिया कयो मुंहिंजो वञूं पिया घुमणु सॼे पाकिस्तान जे दौरे ते निकिता आहियूं त मूंखे चईं त इहो छो पिया कयो मुंहिंजो माण्हू दौरो छो कंदा आहिनि घुमणु
फिरण पिया आहियूं पर मुल्क में हुननि खे माना टिल्ट पे कयो त जेको भुट्टो साहिबु लही चुको ऐं सिंधी माण्हू जेको आहे मूवमेंट कनि था। न अञा भुट्टो साहिबु लथो कोन। न हो लथो 78 जे माना लथो 78 में लही वियो। हा राइट। त इहो हिकिड़ो सियासी तौरु हुननि लाइ सवाल हुननि खे थोरो पिन पॉइंट थी पॉइंट शायदि का मूवमेंट पई हले। मूं चयो असां घुमणु फिरणु पिया वञूं दोस्तनि यार सां मिलंदासीं। बहरहाल हुन काफ़ी मूंखां सवाल पुछा मूंखे हाणे यादि कोन्हनि पर मूं जीअं हुन सां ॻाल्हि सख़्तु क़िस्म जी थी सो हमरा थोरो डिस्टर्ब थियो ऐं वरी ॿी स्टेशन ते वरी मिलियो मतिलबु ईअं फॉलो कयो असीं हुतां वियासीं वरी जेको सो इस्लामाबाद में असांजा दोस्तनि जेके हुआ सिंधी उन्हनि जी अॻे ब्रांच ठही वई हुई ऐं उन्हनि हुते जेको हो सेंटर हो उन में फंक्शन जो इंतज़ाम कयो उहो सुठो फंक्शन थी वियो ऐं उन में मुंहिंजे ख़्याल में मीर अली अहमद टालपुर आयो। हा त सरकारी माना बहितर थी वियो। हा असां शाह लतीफ़ ते ॻाल्हायो। उतां वरी निकितासीं त वियासीं पिशावर। उते परेशान खटक साहिबु वाइस चांसलर हो पिशावर यूनिवर्सिटी जो उहो ॾाढो स्टिमुलेट थी वियो। उन असांखे हरायो खाधा पीता घुमाइण फिराइण हेॾा क़बाइली इलाइक़नि में वठी वॾो मज़ेदार नमूने जो फंक्शन बि सुठा कयासीं। तक़रीर परेशान खटक पाण बि आयो असांजे फंक्शन में उन जी सदारत कई। सही उहो वाइस चांसलर हो पिशावर यूनिवर्सिटी। सही मज़ेदार माण्हू हो। बहरहाल अहिड़े नमूने सां असां मूवमेंट हिकिड़ी शुरू बि कई ऐं सरकार जी अखियुनि में अची वियासीं त हे एतिरा माण्हू छो त शाह लतीफ़ जे नाले सां ख़ुदि हिकिड़ो असां वटि मूवमेंट जो हिकिड़ो ठहियल हो न सुजाॻीअ जो निशान हा आहे न असां त उन सिंधी शामू ऐं शाह लतीफ़ कॉन्फ्रेंस इहे ॿ असां वटि हिकिड़े दौर में क़ौमी सुञाणप सक़ाफ़ती सुञाणप लाइ नवां मोहरिक हुया न। हा ऐं उन्हनि खे असां वरी इंट्रोड्यूस पे करणु घुरियो त जेके बि माण्हू असांजे ख़्यालनि जा आहिनि पाकिस्तान दौरान सॼे मुल्क में उहे वरी रिजुविनेट थी विया जवानीअ में अची विया। सही जीअं असांखे हिकिड़ो सराइकी ग्रुप सराइकी वसेब जंहिंखे थो चइजे ऐं अदीबनि जो उन्हनि वरी पंहिंजनि शाइरनि खे सेलिब्रेट जेके क्लासिकल शाइर आहे उन्हनि खे शुरू करे भाई शाह लतीफ़ असांजा ॾिसो न असांजा ॻाइणा जेके असां 150 माण्हुनि जो ग्रुप ठाहे वियासीं था। हिकिड़ी पूरी बोगी ट्रेन जी असां बुक कई। 150 हुआ तव्हां उन 150 माण्हू माना ऑडियंस बि तव्हांजो पंहिंजो हो जेको सॼो पंहिंजो उस्ताद मंज़ूर अली ख़ान हो हुन में। अच्छा जी ज़रीना बलोच। ठीकु आहे हाणे ॿ वॾा नाला ऐं वॾा उन वक़्तु त तमामु लाइम लाइट में हुआ। लाइम लाइट में ऐं उस्ताद वहीद अली हो। अच्छा वहीद अली मंज़ूर अली ख़ान ऐं ॻाल्हाइण वारनि में केरु हुआ तक़रीरूं कंदड़नि में कहिड़ी शख़्सियतूं हुयूं? नवाज़ अली शौक़ साहिबु हो। ठीकु ऐं शमशेर हैदरी साहिबु हो। ठीकु ऐं उनखां पोइ उते असां उतां लोकल जेके मिलनि पिया जंहिं शहरनि जा उहे वॾा माण्हू जेके हुआ शाइर ईअं काफ़ी माण्हू असां। अच्छा ऐं तॾहिं सुल्ताना सिद्दीकी साहिबा असांजी वाइस चेयरमैन हुई उन ज़माने। ठीकु त उहा बि असां सां गॾु हुई। तॾहिं चेयरमैन ऐं तॾहिं बि चेयरमैन कोन हुउसि तॾहिं डॉक्टर शरीफ़ हो ऐं जनरल सेक्रेटरी मुंहिंजो घणो वक़्तु जनरल सेक्रेटरी। मां पाण इहो पुछण वारो इन दौरान सिंध जी औरत जो किरदारु तव्हां सां कहिड़ो जुड़ियो? असां इहो कयो त बाबा तव्हां असांजो मेंबर थियो पर हुननि चयो त असां अलॻि शाख ठाहियूं। अच्छा औरतुनि जी शाख अलॻि ठही? अलॻि ठही। ठीकु ऐं सुल्ताना सिद्दीकी साहिबा उन शाख पारां आई ऐं उनखे असां वाइस चेयरमैन करे छॾियो पहिरीं। ठीकु चेयरमैन डॉक्टर शरीफ़ साहिबु हो ऐं वाइस चेयरमैन सुल्ताना सिद्दीकी हुई। ठीकु त इहा तरकीब असां 1978 में विझी छॾी। जीअं इहो आहिस्ते आहिस्ते इहो जेको डिफरेंस आहे सिंधी मुआशिरे में इनखे ख़तमु करियो। जेंडर जेको हुयो उहो ख़तमु करणी ऐं असीं जेंडर जी जेका टॉलरेंस कई ॿिन्ही ग्रुपनि जी त गॾिजी कीअं कमु कजे। हर हिकु सेंट्रल एग्ज़िक्यूटिव कमेटी में
4 अच्छा, इन दौरान तव्हां ते प्रेशर इहो आयो त जेके सिंध जा सियासी मसइला आहिनि उनखे बि एड्रेस कजे? जी हा, बिल्कुलु आयो। ऐं उहो मसालो जंहिंमें उन वक़्तु ख़ासि तौर ते ॿोली जा मामला बि हलिया पए ऐं सिंध जी सुञाणप शहरनि वारा मामला। असां पंहिंजा उन ज़माने में जेके बि रेज़ोल्यूशन्स पास कंदा हुआसीं कन्वेंशन्स में, तंहिंमें ॿोलीअ जे मामले ते, सिंध जे सियासी मसइलनि ते, सभिनी ते पंहिंजा रेज़ोल्यूशन मोकिलींदा हुआसीं। पर जेको ख़तरनाक कमु थियो सो इहो थियो त 83 में असां कन्वेंशन कयो मोरो में। ऐं उहो मोरो में जेको कन्वेंशन जिते कयोसीं, मोरो तेसिताईं MRD बर्पा थी चुकी हुई। हा, ऐलान थी चुको हो। ऐलान थी चुको, पर अञा एक्टिव न थी। असां मोरो में कन्वेंशन कयो ऐं उहो मेन नेशनल हाईवे ते हो। झंडा बंडा सुबुह जो वॾो कमु थी वियो। राति जो सख़्तु बरसाति पई, टेंट वेंट किरी विया, पर वरी दोस्तनि ठाहे छॾिया। सुबुह जो असांजो पूरे टाइम ते कमु शुरू। तेसिताईं तव्हां सदर थी विया? तेसिताईं 83 में 80 में तव्हां चओ था तव्हां सदर थी? हा, सदर थी। इहो मुंहुं ओपन कयो। ठीकु। अच्छा, हाणे इन में असां कालाबाग डैम जो पहिरियों दफ़ो ज़िक्र कयो। तेसिताईं कालाबाग डैम जो ज़िक्र कोन हो, सियासी समाजी हवाले सां माना न हो। असां इहो चयो त इहो असांजो माइशी मसइलो थींदो, तंहिंजे करे असां इन जी मुखालफ़त था कयूं। इहो रेज़ोल्यूशन हुन में पास थियो। हुते पास थियो ऐं इहो असांजो टर्निंग पॉइंट थी। इन खां पोइ हिकदमि एक्टिविटीज़ वधी वियूं। उन ते छा रद्द अमल आयो? उन रद्द अमल इहो आयो त उन में जंग ऐं जसारत अख़बार एडिटोरियल लिखिया सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जे ख़िलाफ़ु। ओके। ऐं हुननि लिखियो त जेको सो इहा हिकिड़ी सपोर्टेड आहे, जीअं लिखंदा आहिनि त हिंदुस्तान जी सपोर्टेड ऑर्गेनाइज़ेशन आहे, इहा मुल्क दुश्मन आहे, इहा इन मां वॾो नुक़सानु आहे, राजा डायर परसर इहा उहा, मतिलबु जेके शयूं असांजे लाइ लिखणियूं आहिनि उहे लिखियूं। ऐं मूं उन जो जवाबु ॾिनो। डॉक्टर साहिबु, तव्हां हाणे ॿुधायो त जेको 83 माना 80 में तव्हां आया, पोइ थोरो हल्को फुल्को ईअं कमु हलंदो रहियो। हाणे इहो दौरु आहे जेको MRD जो हिकु दौरु आहे, ऐं ॿियो सिंध में GMC वारी क़ौम परस्ती बि इमर्ज थिए थी। माना उन हिकिड़ो हिकिड़ी धारा वरिती। अॻु में हिकिड़ी सकाफ़ती हवाले सां क़ौम परस्ती हुई, क़ौमी सुञाणप जे हवाले सां हुई, हिन में वरी क़ौमी जुदागाना हिकिड़ी हैसियत जी ॻाल्हि हुई। हीउ मामिलो हाणे गॾियो आहे, MRD बि आहे, जमहूरियत पसंदि धुरियूं बि आहिनि, उते सिगा बि मौजूदु आहे, अदबी संगत बि मौजूदु आहे। त सिगा जेको इहो 83 वारो जेको कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु ही जो रेज़ोल्यूशन बि आंदो, उर्दू मीडिया उनखे जेको आहे रद्द बि कयो, त पोइ तव्हां सां वधीक छा थियो इन मामले ते, जेको इन कॉन्सिक्वेंसिस में? हा, इन ते हिकदमि जेको सो हिकिड़ो त असांजे ऑफिस में तेसिताईं असांजे ऑफिस रिपो प्लाज़ा शिफ्ट थी चुकी हुई, त ऑफिस में माण्हुनि जो अचणु वञणु शुरू थी वियो। असां ते तव्हां माना असेट वग़ैरह पंहिंजा ठाहिणु शुरू कया तंज़ीम जा? हा, बिल्कुलु दोस्तनि ऐं विथ कंट्रीब्यूशन ऑफ फ्रेंड्स। असांखे कंहिं मदद को ॿी फंडिंग किथां बि न हुई, सिर्फ़ु कंट्रीब्यूशन? ठीकु। मूं हिकु दोस्त खे वञी चयो त 1000 रुपया ॾे। छाजे लाइ ॾियां? 1000 रुपया वॾी ॻाल्हि तॾहिं छाजे लाइ ॾियां? मूं चयो मूं ते एतबार अथई 1000 रुपया ॾे। ऐं ईअं 30 दोस्तनि खां 30,000 वठी असां इहा रिपो प्लाज़ा वारो यूनिट बुक करायो। हाणे बाक़ी पैसा ॾियणा हुआ उहे 1.25 लख रुपया। लख वॾी ॻाल्हि। हा। सो असां सोचियो त असीं हिकिड़ो करायूं पंहिंजो शो, जंहिंमें पैसा माण्हुनि खां वठूं। सो असां पर्ल कॉन्टिनेंटल में हिकिड़ो शो कयो, जंहिंमें असांजो मंज़ूर अली ख़ान ऐं मिस्री ख़ान, अलक़ोसा नवाज़ ऐं असांजी आबदा पहिरियों दफ़ो स्टेज ते आई हुन। ठीकु। कराची में? ऐं असां हुनखे वठी आयासीं ऐं उहो असां कयो फॉलोड बाय लंच, डिनर हुई ऐं उनखां पोइ म्यूज़िक हो। ऐं डिनर जेका असां उन में असां इहो रखियो, ॿियो शर्त रखियो त कपल्स ओनली। ठीकु। फैमिली
रुगो मर्द न अचनि। त इहो बि हिकिड़ो असांजे माण्हुनि जे लाइ हिते असांजा दोस्त साथी ऑफिसर हुआ या ॿिया कम कंदा हुआ सरकारी ऑफिसनि में, पर उहे अकेला घुमंदा फिरंदा हुआ। असां चयो त न, पंहिंजी ज़ाल खे वठी अचो। माना सिंधी फैमिली से हिकिड़ो समाजी जेको आहे हिकिड़ी गहमा गहमी में आणणो। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त इन में असां टिकट रखी ऐं जनाब मोहम्मद अयूब खोड़ो साहब पंहिंजी बेगम सां आयो, हमीदा खोड़ो पंहिंजे न्याणी माना हुनजी पंहिंजे हस्बैंड सां आयो। हा, डॉक्टर हलीम साहब मरहूम सभु गुज़ारे विया। भई हा, इहे सभु माण्हू इन क़िस्म जा माण्हू बि आया, इन्हनि कंट्रीब्यूट कयो। ठीकु आहे। असांखे 1.25 लख रुपयो बचियो हुन में, जंहिंमां जेको ॾेई असां पहिरीं इन पंहिंजे यूनिट वञी वेठासीं। ठीकु आहे। त इहो चवण जो मतिलबु आहे त इहो हिकिड़ो वॾो स्पिरिट पोइ उन में ओतिरा पैसा निकिरी आया तव्हांजे रेम्पा जा? बिल्कुलु बिल्कुलु। ठीकु आहे, ठीकु आहे। हाणे पाण हू जेको असली हुन ते अचूं था त हू जेको तव्हां सियासी समाजी तंज़ीम तरफ़ां सियासी हिकिड़ो खयो, इहो जेको पोइ उन ते छा थियो बाद में? एडिटोरियल जेको हिकिड़ो मुंहिंजे ख़िलाफ़ु थियो त मूं जसारत खे ख़त लिखियो। ऐं जसारत खे शाबस हुजे जो मुंहिंजो ख़त हरफ़ ब हरफ़ हुननि शाया कयो। जंग वारनि खे न मोकिलियो तव्हां? पूरो न, पूरो पेज हुननि शाया कयो। ठीकु आहे। छाकाणि उन वक़्तु जेका बादशाहनि जे वेझी हुई सा जसारत हुई। हा हा, सही। इन करे मुंहिंजो ख़्यालु हो त जसारत खे ई ख़त लिखिबो। ठीकु आहे। ऐं उहो बाक़ाइदे छपियो। ऐं उनखां पोइ मुंहिंजे ख़त जे सपोर्ट में हिकिड़ो ख़त जमात इस्लामी जो लीडर अञा जीअरो आहे, राइटर असांजो सिंधी आहे, त मां असदुल्ला भुट्टो साहब। जी सर, असदुल्ला भुट्टो साहब। असदुल्ला भुट्टो न नालो उन वक़्तु ठीकु आहे। उन वक़्तु मोहम्मद उस्मान डीपलाई साहब हुआ, पर बाद में उन जमात इस्लामी छॾी हुई। हा, सो बहरहाल उन जो आयो ख़त। त उते थो मीडिया जे लेवल ते त थोरो तूफ़ान घटियो, पर हुननि हमराहनि असांजी रेकी कई ऐं नतीजे तौर 1984 में असां ते पाबंदी पई त बाबा सरकारी मुलाज़िम सिंध ग्रेजुएट जा मेंबर न थी सघंदा। अच्छा, सिंध ग्रेजुएट ते पाबंदी कान पई लॻी, मुलाज़िमनि ते लॻी। छाकाणि त सिंध ग्रेजुएट जे कानून में का बि अहिड़ी शइ कान हुई कोन, ऐं असांजे एक्टिविटीज़ में का बि अहिड़ी शइ कान हुई। ठीकु आहे। पर मुलाज़िमनि खे, छाकाणि असां हिकिड़ो ॿियो कमु कयो इन दौरान, त असां अंग अखर शाया कया त सिंधी माण्हू मर्कज़ जे हुन वक़्तु जेके हुयूं 32 डिवीज़न्स हुयूं, 32 डिवीज़न में असांजो परसेंटेज छा आहे, सिंधी केतिरा आहे? माना ब्यूरोक्रेसी या टोटल मुलाज़िम? न टोटल, वेंदे क्लर्क पियान ताईं, ओके, ड्राइवर ताईं। इहो कमु कंहिं सरंजाम पे ॾिनो डेटाबेस जो? इहो सॼो कमु असांजा दोस्त जेके मुख़्तलिफ़ शोबनि में कमु कंदा हुआ, इस्लामाबाद में या हिते, उन्हनि जे वसीले असां इहो सॼो कमु डेटा ऐं बाक़ाइदे टेबल उहा तव्हां पब्लिश कई? उहा असां पब्लिश कई। या 83-84 में पब्लिश कई? हा, 83। उन खां पोइ उन्हनि जेको आहे इहो सरकारी मुलाज़िमनि वारो जो मालूमात न सिर्फ़ु इहो, पर उन ज़माने में असां गवर्नर हो हिते जनरल अब्बासी, मार्शल एडमिनिस्ट्रेटर, उन सां असां टाइम रखियो, उन सां मुलाक़ात कईसीं, उन सां सभु इशूज़ डिस्कस कयासीं त भाउ तव्हांखे आख़िर कहिड़ो मसइलो कहिड़ो आहे। ऐं असां हिकिड़ो समाजी एंटी गवर्नमेंट आहे न, हिकु समाजी कमु आहे, असीं सरकार जी सपोर्ट आहे हिकिड़ी उनजी गवर्नेंस में। टिजूं आहे त तव्हां वटि कोन अचूं आहे, तव्हां वटि आहियूं। हिन खां पोइ जॾहिं मूं ॾिनोमांसि चार्ट हुनखे रखियो, वॾो शाही हिन टेबल जे थ्रू, हिन खां वॾो, सो ॾिसी चई त हीउ छा आहे, ॿुधायोमांसि। असां 3 ॼणा हुआसीं, डॉक्टर शरीफ़ हो ऐं पंहिंजो बख्शल इलाइक़ो वेठो आहे। त असांखे बि चई त हीअ आउं कीअं सम्झां सचा अंग अखर, हे कंकॉक्टेड थी सघनि था। मुंहिंजो साईं तूं मार्शल एडमिनिस्ट्रेटर रही, असां अहिड़ा बेवकूफ़ आहियूं जो मार्शल एडमिनिस्ट्रेटर साम्हूं कूड़ो ग़लति जेको आहे फिगर ॾींदासीं। ॿियो त तूं हुनखे कंफर्म करे सघीं थो, असांखे मुसीबत पइजी सघे थो जेकॾहिं ग़लति आहे त। चुप थी वियो, चई
फिर मैं क्या करूं? मुझे या असांखे ख़बर कान्हे, पर असांखे सिर्फ़ु हिकिड़ी ख़बर आहे त न को असां वटि MP आहे, न को MNA आहे, न को असांजो वज़ीर आहे, न को असांजो आवाज़ आहे। हाणे सभु कुझु तूं आहीं, या तूं चीफ मार्शल एडमिनिस्ट्रेटर आहीं सिंध जो, सॼो सभु कुझु तुंहिंजे इशारे ते हले थो, त असीं तोखे तो वटि न अचूं त ॿियो केरु वञूं? ॿिया दरवाज़ा त बंदि आहिनि। चुप थी वियो, मूंखे चई त अच्छा ठीकु आहे, मैं बात करूँ। रोल करे पाण रखी छॾी। ठीकु आहे, तव्हां पाण रखो। ॻाल्हि पहुती, असांजो मतिलबु हो त ॻाल्हि पहुचे, पर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे हूंदे बि हुननि इहा महिरबानी कई त चऊं त बाबा सरकारी मुलाज़िम मेंबर न थियनि सिंध ग्रेजुएट जा। इहो 84 जे जून में हुन कैबिनेट डिवीज़न तव्हां वटि हुआ बि अक्सरियत सरकारी मुलाज़िमनि जी? जी हा। पोइ बाक़ाइदे हाणे आउं त तंहिं वक़्तु चेयरमैन हुउसि, त मूंखे पंहिंजे डायरेक्टर घुराए चयो त बाबा तुंहिंजे लाइ ऑडर आयो आहे, तोखां लिखायां त तूं उन में कमु न कंदे। मां साईं मां लिखी वञा, कोठो कमु कयां। तव्हां लिखी ॾिनो? हा। ऐं असां अल्टरनेट बॉडी ठाहे छॾी। असदुल्ला असांजो दोस्त हो जेको थी वियो सदर चेयरमैन हूंदो, चेयरमैन थी वियो। हा, असदुल्ला साहिबु थी वियो। ऐं हुन खां पोइ सेक्रेटरी जनरल जेको सो थी वियो मुनीर। त अहिड़े नमूने सां असां अल्टरनेट बॉडी तयारु करे छॾी। उहे वेहंदा हुआ दफ़्तर में, ऐं आउं उन ई साॻे प्लाज़ा में मूं हिकिड़ो कमिरो वरितो जिते मुंहिंजी क्लिनिक हुई। ऐं पोइ जेॾी महिल क्लिनिक 8 बजे ख़तमु कंदो हुउसि, आउं हेठि लही ईंदुसि, अची वरी 9 फ्लोर ते 10 फ्लोर ते। तव्हांजी इन दौरान रेकी बि थींदी रही त हीउ करे छा थो? हा, सभु ईंदा हुआ मूं वटि, ईंदा क्लिनिक में बि ईंदा। छा पियो थिए? बहरहाल असां पंहिंजे कम खे लॻा पिया थी, ऐं हिननि इहा पाबंदी क़ाइमु कई। पोइ उहा पाबंदी वरी जॾहिं मोहतरमा बेनज़ीर साहब 88 में आई, वज़ीर आज़म थी, त उन सिंध असेंबली में साईं दीदार हुसैन शाह मरहूम रेज़ोल्यूशन पेश कयो त इहा पाबंदी लहणु खपे। उहो तव्हां पाण अप्रोच कयो हो या उन्हनि जे तरफ़ां? न, उहो उन्हनि पाण कयो। उहो साईं दीदार हुसैन शाह खे सलाम आहे जंहिं इहो पाण कमु कयो। अच्छा, इन मार्शल लॉ दौरान पोइ तव्हां ते इन जेकी सियासी तहरीकी उन में को हिसो वरितो सिगा? न, असां एक्टिव बयान माना न जारी कयो? अच्छा, इन दौरान हिकिड़ी ॿी वॾी शख़्सियत ज़ाहिर आहे, सियासी आहे, जंहिंजो सिंध जे इन समूरे समाजी सकाफ़ती कमनि या हुन में GM सैयद सां सिगा जो कीअं तालुक़ रहियो? उहो सैयद साहिब सां पहिरीं सैयद साहिबु ॾाढो कावड़ियल रहियो, ऐं पोइ सैयद साहिबु बीमार थी पियो। कावड़ कहिड़े नुक़्ते ते हुई? हा, ॿुधायां थो तव्हांखे, इहा मज़ेदार ॻाल्हि आहे। छाकाणि त सैयद साहिबु बीमार थी पियो ऐं हैदराबाद में हुनजो ऑपरेशन थियो प्रोस्टेट जो, ऐं आउं हुनखे पुछणु वियुसि। मूंखे नाले सां सुञाणंदो, मूंखे ॾिठो कोन हुई कॾहिं। कहिड़ो साल हुजे? जी सर, साल कहिड़ो हुयो? इहो साल 76। माना तेसि ताईं साईं जेको आहे उहो अञा इहो पंहिंजो नारो न हयो, छो त 77 जी इलेक्शन खां पोइ हयो। त साईं तव्हां मिलुसि, ॿुधायोमांसि नालो वालो, मूंखे जंहिं छा तोसां त मूंखे ॻाल्हाइणो आहे। अच्छा, मूं चयो साईं मूंखे बि तव्हां सां ॻाल्हाइणो आहे, मूंखे बि ॾाढो शौक़ु आहे तव्हां सां मिलण जो। ऐं चई पर अॼु मूंखे भई वठी पिया वञनि, तॾहिं बि साईं डिटेंशन में, त चई वठी था वञनि कराची जिना अस्पताल में, जो दिलि जी तकलीफ़ थी पई आहे। सो इमदाद मोहम्मद शाह मूंखे चयो त हाणे हीअं कयूं था, तूं साईं सां ॻाल्हाईंदो, साईं सां गॾु वेह गाॾीअ में, ऐं तुंहिंजी गाॾी ॾे मूंखे। सही, आउं पोयां थो अचां। ठीकु आहे। सो आउं साईं सां ॻाल्हाए थो हलियुसि। मुंहिंजो साईं तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि ते एतिराज़ु आहे? सिंध ग्रेजुएट ठाही। चए त या तो क्लारकनि जी जमात ठाही आहे। मूं चयो साईं क्लारक बि त कमाइता माण्हू आहिनि, उहे जेकॾहिं क्लारक इहे आहिनि सभई,
हिकु त आहिनि सभई आहिनि, हा। ऑफिसर बि आहिनि, क्लार्क बि आहिनि, सभु मेंबर आहिनि असांजा। पर तव्हां सम्झो था क्लार्क आहिनि तॾहिं बि उहे बि कमाए था माण्हू, उहे हा। तव्हांखे काफ़ी इंफॉर्मेशन ॾेई सघनि था। ऐं ॿियो त तव्हां त टॉप लीडरशिप जी ॻाल्हि था कयो, वज़ीरनि जी ॻाल्हि कंदव, मेंबरनि जी ॻाल्हि कंदव, असेंबली जी। पर ॿी स्टेज ते जेके इंतिज़ामिया आहे उहो केरु संभालींदो, उनखे केरु तरतीब ॾींदो, उनखे केरु तयारु कंदो त उहे सिंध लाइ कमु कनि। असां उहो कमु पिया कयूं। तव्हां फस्ट लाइन जो कमु कयो, ऐं सेकेंड लाइन जो कमु कयो। ठीकु आहे। सभई हा, सभई गॾिजी था कमु कयूं पंहिंजे पंहिंजे मोर्चनि ते। हा, चई न, मगर तव्हांजो अप्रोच ग़लति आहे। हीअ साईं काफ़ी आर्गूमेंट्स कया, मूं बि कया। साईं कावड़जी वियो, सख़्तु कावड़जी वियो। जॾहिं कावड़ो आहे त दंद छिकींदो असां। सो बहरहाल साईं खे हुते दिलि में तकलीफ़ थी पई। हाणे वञूं पिया रस्ते ते, तॾहिं सुनसान हूंदो, एॾो रश वश न, इहो रोड ख़ाली। सो मूं हिकदमि सीट साईं जी सेधी करे साईं सां ॻाल्हाइणु बंदि करे छॾियो। ड्राइवर चयो मुंहिंजो भॼ, चई साईं पुलिस जी गाॾी। मूं चयो पुलिस खां छॾ, सिधो हल अस्पताल पहुचो। असीं वञी पहुतासीं, सभु लाइनूं टोड़े हुननि तेसि ताईं वायरलेस कयो त अलाए केॾां वियो हलियो साईं, बजाए वियुसि माण्हू। तव्हां माना ज़ोरी कढी वियो था, तव्हां डॉक्टर माण्हू चयो त ज़ाहिर अॻु में अस्पताल लाइफ बचाइणी साईं। असीं अस्पताल पहुची वियासीं, उते मूं कार्डियोवास्कुलर, आउं तॾहिं जिनाह में कमु कंदो हुउसि। सो मूं उते कार्डियोवास्कुलर मां दोस्तनि खे फ़ोन कया, उहे अची विया, साईं खे रिससिटेट करे छॾियोसि। जेसि ताईं साईं इमदाद ऐं पुलिस वारा अची पहुता त साईं खिले वेठो, ठीकु ठाकु वेठो। या सॼी ख़बर ई कान्हे कंहिंखे अंदरि छा थियो। ख़ैर अल्हम्दुलिल्लाह साईं इमदाद शाह खे शक थियो हूंदो, हे त उन्हनि जो त माण्हू न हो, काॾे खणाए वियो था। उन वक़्तु त हाणे वॾी ॻाल्हि ख़बर आहे त केॾी वॾी रिस्क, तमामु वॾी रिस्क। पर बहरहाल मुंहिंजी नियत साफ़ हुई। आउं त हिकिड़े मक़सदु साईं। हा, पोइ साईं सां पोइ संगत थी वई ॾाढी। ठीकु आहे। साईं चयो यार तूं सचो माण्हू आहीं ऐं मूंखे माण्हुनि ग़लति सम्झायो। मूं साईं माना हिन जो मतिलबु साईं खे ग़लति गाइड कयूं थिए, पैरेलल जेको आहे इहो सियासत खे डिफ्यूज़ करण लाइ ठहियलु आहे मामिलो। मूं चयो असां तव्हांजी सपोर्ट लाइन आहियूं, असां हिकिड़ी इंटलेक्चुअल लाइन तयारु पिया कयूं जेका सिंध जे इंतिज़ामिया खे बहितर लाइन ते हलाए सघे। ऐं उहा कंहिं बि नमूने सां असां सिंध जे मक़सदनि जे ख़िलाफ़ु वञी कोन था सघूं। ठीकु, इहो असांजे ख़मीर में न आहे। हा, ठीकु। पोइ साईं सां अॻिते हली कीअं तालुकात बाद में? साईं बहरहाल काफ़ी साल अस्पताल में रहियो, जीअं तव्हांखे ख़बर आहे। ऐं जिनाह अस्पताल में रहियो। आउं घणो करे साईं सां रोज़ाना मिलंदो हुउसि। पोइ जॾहिं साईं पंहिंजो जुदा करण नारो खयों सिंध जे आजपे वारो, उनखां पोइ मुलाक़ातूं थियूं? हा, बिल्कुलु। साईं किताबु पहिरियों जेको लिखियो सिंधू देश छो ऐं छाल आहे, अञा छपियो कोन हो, त हथ जूं कापियूं लिखी ॿ टे माण्हुनि खे ॾिनियूं ऐं त पाण काम रखिजो, मूं वटि छा पियो लॻे त मूंखे बि साईं कापी ॾिनी। सो अहिड़े नमूने सां साईं पोइ जो पूरो यकीन। सिगा जे कंहिं प्रोग्राम में आयो साईं? न, साईं त डिटेंशन में। पोइ जेको अरेस्ट रहियो 92 में वरी थोरो छॾियो। अच्छा, हाणे जेको मार्शल आर्ट जो जेको पीरियड रहियो उन में हिकु त तव्हां 84 ते तंज़ीम ते हू थी वई, त मार्शल आर्ट दौरान तव्हांजी बक़ाया जेकी सेगा आहे उनजो कहिड़ो माना सियासी हवाले सां को किरदारु रहियो या सिर्फ़ु उहो पंहिंजे अंडर कवर कमु कंदी रही? अंडर कवर कमु कंदी रही। ऐं ॻाल्हि इहा थी त घणा मेंबर उन मां निकिरी विया ऐं इन जे करे वॾो असरु पियो सिंध जो मेंबरशिप में घटी। माना इहो डिस्कस थियो उन में त बाबा सियासी तौर ते लहिजे या न लहिजे, MRD जे टोड़ण वारी तहरीक जो हिसो बणिजे या न बणिजे, इहो बहस थियो। इहो बहस थियो, पर इन करे असांजो जेके दोस्त सरकारी मुलाज़िम न हुआ उहे त MRD मूवमेंट में विया बि ऐं केतिरा बाक़ाइदे मेन स्ट्रीम सियासत। पर असां त सरकारी नौकर हुआसीं, तंहिंजे करे असांजे लाइ ठीकु।
ही जेको डॉक्टर साहब सां ॻाल्हि हले थी असां हिकिड़े अहम तारीख़ जे मोड़ ते जॾहिं MRDA उनखां पोइ जमहूरियत जी बहाली मोहतरमा बेनज़ीर जो वज़ीर आज़म थियणु हाणे उनखां पोइ हूअं त ही डिस्कस खुटणो ई न आहे, ही अहिड़ो मौज़ू आहे, पर कोशिशि कयूं था त हाणे जेको आख़िरी ब्रेक हुजे उन में असां डॉक्टर साहब खां कुझु अहम नोइयत जा सवाल करे वठूं, वठूं त नंढी साई।